सिंध सां इश्क जी हद ताईं मोहबत कंदड़ थर जी वारियासी मिटीअ जो ई माण्हू जंहिंखे सॼी सिंध जा माण्हू जुमन दरबदर जे नाले सां सुञाणनि था। सिंध जी चीकी मिटीअ जी ख़ुशबू जहिड़े इन माण्हूअ जंहिं वक़्तु सिंध म्यूज़ियम हैदराबाद में खाना बदोश राइटर्स फोरम पारां मुनक़िद करायल शेख अयाज़ जे 5 ॾींहंनि वारे मेले जे पुॼाणी वारनि तक़रीबनि में सिंध सां सचाईअ जो ओञाण बणियल कलाम वठी हर हर जनम वरबो मिठा महिराण में मिलबो ॻायो त वाक़ई अयाज़ मेले में शरीक समूरनि माण्हुनि जो ॼण त रूह ताज़ो थी वियो ऐं हर बाशऊर माण्हू जुमन दरबदर जे ॻायल इन कलाम ते पंहिंजो पाण झुमरियूं हणी पंहिंजे अंदर में ॼण त धरतीअ सां नींहुं निभाइण जो वचन करे रहियो हो। अयाज़ दरअसल पंहिंजे आख़िरी दौर में यकीनन तरक़ी पसंदी खे डिसोन कयो ऐं न रुगो डिसोन कयो पर हुन इम्तिज़ाज कयो, हुन वॾो बहस कयो आहे पाण त अदब बराए अदब ऐं अदब बराए ज़िंदगी इन्हनि जो पाण में इम्तिज़ाज थियणु खपे, इन जे विच में का दीवार चीज न आहे। त अयाज़ साहब हर दौर में तकरारी रहियो, कंहिंजे साम्हूं कंहिं ज़माने में तरक़ी पसंदियुनि जे लाइ, कंहिं ज़माने में क़ौम परसनि जे लाइ, कंहिं ज़माने में मज़हबी माण्हुनि जे लाइ, ऐं इहे सभु शयूं ज़ाहिर कनि थियूं त दरअसल अयाज़ साहब हिकिड़ो मुतहरिक शऊर जो हामिल हो। हाणे इहो त पंहिंजे दौर जो नकाज़ बहस कंदो त कहिड़े दौर में अयाज़ साहब सही हो ऐं कहिड़े दौर में उनजा मुखालिफ़ सही हुआ, पर इहा यकीनन ॻाल्हि आहे त अयाज़ साहब हिकु लम्हे जे लाइ कॾहिं कॉम्प्रोमाइज़ न कयो। जेको हुन सोचियो, जेको हुन महसूसु कयो, जेको हुन तख़युल में आंदो, तफ़कुर में आंदो, उनजो बरमला इज़हार कयो, ऐं इहो हिकिड़े आर्टिस्ट ऐं शाइर जो कमु आहे। बाक़ी कमु ॿियनि जो आहे त भई बहस कनि त हाणे उन में दुरुस्त कहिड़ो, सही कहिड़ो, ग़लति कहिड़ो। चिड़िया घर में वाघ उन जी घूर ॾिठी आहे तो हूअ पिंजरे में विख उन जी ढर उन जी तिख उन ते बरखा रुत जी चिख उन जी घूर ॾिठी आहे हूअ पिंजरे मां ताड़ उन में छाल भरो छीछाड़ परो को चाह परी चिंगाड़ उन जी घूर ॾिठी आहे तो हूअ पिंजरे में रात उन में तांग उन में तात उन में मौत उन में मात उन जी घूर ॾिठी आहे तो मूंखां कहिड़ा हाल पुछी थो चिड़िया घर में छो न वञी थो। चांदनी रातिन में कंहिं राबेल जे बूटे जियां ॼण तूं हुईं या सुगंधन में भरियल के वाह जे झूठे जियां ॼण तूं हुई। खीर थर तां गॾ को नए गाज ते जीअं झुके तीअं मां हुयुसि। खीर थर तां गॾ को नए गाज ते जीअं झुके तीअं मां हुयुसि। ऋण में कोई हरण पाणी ॾिसी ॾाढो झुके तीअं मां हुयुसि। तूं मिलीअ मूंखे त सारो जग मिलियो, ॿियो छा खपे मुंहिंजी सखी। माग आ ॾाढो परे जे दग मिलियो, ॿियो छा खपे मुंहिंजी सखी। खाना बदोश राइटर्स फोरम जंहिंजी शुरूआति वाकई इन ई मक़सद सां कई वई हुई त जीअं सिंध जा फ़नकार, आर्टिस्ट, अदीब, शाइर, सहाफ़ी, तोड़े अदारनि में कमु कंदड़ साञावंद, तोड़े समाज जा संजीदा माण्हू ऐं ख़ानदान शाम तोड़े राति जो कुझु घड़ियूं अहिड़े हंधि गॾु थी सोच वीचार सां गॾु न रुगो बहस मुबाहिसा कनि, पर हू इल्मु, अदब, फ़न तोड़े ज़िंदगीअ जे समूरनि पासनि ते गहराईअ सां सोचीनि ऐं गॾियल समाज जी चङाईअ जे लाइ को दग ॻोल्हण जी कोशिशि कनि। इहो ई बुनियादी मक़सदु हो जेको गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां खाना बदोश राइटर्स फोरम जे नंढियुनि नंढियुनि सरगर्मियुनि तोड़े रोज़ जे मेल जोल खे सिंध जे महान कवि शेख अयाज़ जहिड़े एॾे वॾे अज़ीम शख़्स जे 5 ॾींहंनि वारे मेले जहिड़े अहम इवेंट ॾांहुं खणी आयो ऐं पोइ तव्हां ऐं असां गॾिजी ॾिठो खाना बदोश राइटर्स फोरम जी सरपरस्त अमर सिंधु, इरफान मल्हा, हसीन मुसरत समेत
खाना बदोश जी समूरी टीम खे हिन साल जे थींदड़ अयाज़ मेले जी कामयाबीअ जी केॾी न वॾी पज़ीराई मिली आहे। मूंखे शेख अयाज़ जो पंहिंजो हिकिड़ो गज़ल आहे, सिंधड़ी खे सेबाए अयाज़ पंहिंजो गेड़ू वेस गज़ल। त इहो जेको ख़ुदि टर्मिनोलॉजी असीं जेकॾहिं चऊं त असां उन गज़ल मां ई खईं, जेका पोइ हिन जदीदियत जे पूरे दौर ते असां जॾहिं बि गज़ल जी ॻाल्हि कयूं था त उन में उहो रंग गेड़ू वेस गज़ल वारो जेको सिंध जी धरतीअ जो रंग आहे उहो उन में ओतिजी थो अचे। रुगो मोहब्बत नाहे गबरू दुनिया में कादियानी आहिनि ऐं कई ॾेवाला बाज़ारुनि में ताला आहिनि, हुंडियूं आहिनि, साण वेर जूं गुंडियूं आहिनि, आफ़त जा परकाला आहिनि, कई सूद उगाइण वारा लाला आहिनि, अख़बारुनि में केॾा मिर्च मसाला आहिनि। रुगो मोहब्बत नाहे गबरू, रुगो मोहब्बत नाहे। आगोश में मुझे रहे ये कायनात बेकरार, हाँ पर जे वक्त मर्दे कोह कन पेशा फिकर अक्ते बदन इंसान रहे तकदीर में गज्जी थियामा गामजन बूंद सरमस्त हाँ मां सागर महताब मां मैं भी बना हकीकत। अयाज़ एहतियातन लिखियो त मूंखे सम्झण वारा माण्हू ॿिन नसलुनि खां पोइ ईंदा, पर पहिरें नसुल में हीउ सॼो आइडियल जेको मौजूदु आहे हैदराबाद जो एॾो संजीदगीअ सां पिन ड्रॉप साइलेंस में ख़ामोशीअ सां जकड़े वेठो आहे। इहे अयाज़ जे सपने जी केॾी वॾी साबिया आहे। अयाज़ खे मुबारक। अयाज़ साईं जी जेका शाइरी आहे सम्झो था त उहा नौजवाननि में मुंतकिल थींदे हिकिड़ो नज़र अचे थो। हिननि जे टीम जो जेको जज़्बो आहे ऐं पंहिंजी महिनत आहे, पंहिंजे लगाव आहे अयाज़ साहिब जी शाइरीअ सां हुनखे वधाइण जे लाइ, ऐं बुनियादी तरह ई जेके आहिनि से पाण हिकु सॼो लेखक ऐं दानिश्वर लॾो आहे, सो इहे पंहिंजे दिलि जान सां को कनि पिया, उनखे पैसनि वग़ैरह उनजी का परवाह कोन्हे घणी उमिरि जी। कीअं था सम्झो त हीउ अदब, हीउ फ़िक्र, हीउ ज़िंदगी, हीउ शेरो शाइरी केॾी इंस्पायरेशन आहे सिंध जे लाइ? सिंध लाइ तमामु सुठो हिकिड़ो मौक़ो आहे जो सिंध शेख अयाज़ ॾिनो ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो ॾिनो। ॿिन्ही जी दोस्ती अहिड़ो रंग लाथो आहे जो अॼु हे मेड़ो उन्हनि जी वजह सां ई आहे। हीअ सिंधियुनि जे लाइ हिकिड़ी शेख अयाज़ साहिबु ऐं लतीफ़ साईं जी ॿोली ऐं शेख साहिब जी ॿोली, अहिड़ा मेला असांजे हवाले सां त बहितरनि ॾाढा थियणु खपनि। अॻियों जेको तसलसल हुयो, अॻियों जेको स्पिरिट हुयो, जज़्बो हुयो, उनखे ई रखंदे ऑर्गेनाइज़िंग कमेटी 5 ॾींहं प्रोग्राम तरतीब ॾिनो, सभिनी दोस्तनि खे दावत ॾिनी आहे, सभिनी खे। मेले जे समूरियुनि निशस्तुनि जी तरतीब अहिड़ी तरह ॾिनल हुई जो शाम जो जीअं ई मेलो शुरू थिए थियो त शेख अयाज़ जी शाइरी फ़िक्र तोड़े अयाज़ जे समूरे दौर जे हवाले सां तमामु गहराईअ सां ॻाल्हि ॿोल कई थिए वई। असीं निंड जा नेण आहियूं पिरी, सुते साह जागी वञे दूर दूर, सुते साह जागी वञे दूर दूर, सितारा लताड़े असांजो शऊर, सवे चंड साथी कतिन जा सवे काफ़िला जिन में, सवे चंड साथी कतिन जा सवे काफ़िला जिन में, जॾहिं मोट खाऊं सवे राज़ आणियूं, सवे चंड चाहियूं, सितारा तिगायूं, उन्हनि सां अची जग सॼो जगमगायूं, असीं जाग जा बाग आहियूं पिड़ी, असीं निंड जा नेण आहियूं। इहो सचा जो एतिरो उफ़क़ हो, एतिरो क़बूल, एतिरो सम्झ हुई, ऐं सादर लफ़्ज़नि में वरी कंहिं साथीअ चयो आहे त अरबी फारसी में कान हुई, जेको सिंधी ॿोलीअ खे मां जेको हिन कमु वरितो आहे घटि माण्हू वरितो आहे। ॿिया शहर इलाही आहिनि, सिंध में तमामु ज़बरदस्त शाइर आहिनि जंहिंजो क़दुरु न थियो आहे, पर हिन में जेका ॻाल्हि हुई त सिंधीअ जा ख़ालिस लफ़्ज़, उन्हनि जूं मानाऊं अहिड़े रंग ऐं ढंग में पेश कंदो जो अरबी ऐं फारसी जाइ कान हुई, ऐं माण्हुनि खे उन मां उहो लज़त, उहा सवादु, उहो मक़सदु बशर ते माण्हू खे करे। मेले जे पहिरें ॾींहं खां 5 ॾींहं ताईं अयाज़ जी शाइरी, फ़िक्र, ॿोली तोड़े दौर जे हवाले सां जेके बि निशस्तूं थियूं, उन्हनि में सिंध जे महान ॾाहे रसूल बख़्श पली जे सिंधी ऐं उर्दू ड्रामे जी तमामु वॾी लेखका साइन नूरुल्ला शाह खां वेंदे ताज जो हुयो, सिंधी ॿोलीअ जे बाअख्तियार अदारे जो चेयरमैन अब्दुल गफ़ूर मेमण, मोहम्मद अली मांझी, अदल सुमरो, अमन सोलंगी, कलंदर शाह लकियारी, इमदाद हुसैनी, सहर इमदाद ऐं इमदाद चांडियो समेत केतिरियूं ई सुञाण शख़्सियतूं ख़ासि महिमान तौरु शरीक थियूं।
शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे त 150 साल थी विया न, अञा बि उनजी शाइरी रेलेवेंट आहे। ऐं शेख अयाज़ त हिन जदीद दौर जो असांजो शाइर आहे। हुन जंहिं ज़माने में इहा शाइरी कई आहे जंहिंखे तव्हां बग़ावत वारी शाइरी चओ, इनकलाबी शाइरी चओ, उत्साह वारी शाइरी चओ, उन ज़माने में बि सिंध जूं हालतूं सुठियूं कोन हुयूं। अयाज़ खे हिकिड़ी गाइड तौर ते रहनुमा शाइर सम्झी सघिजे। बाक़ी जिदोजहद जेको आहे हक़ीक़त में इहा आहे त इहो 67 खां पोइ अयाज़ जेको आहे अवाम में सुञातो वियो आहे ऐं स्टूडेंट्स मूवमेंट खां पोइ। उन लाइ इलाक़े में अयाज़ किथे मुशाइरे में शरीक न थी सघियो। पाबंदियूं हूंदियूं हुयूं पर अयाज़ खे शाबाश आहे जो हिन पाबंदियुनि में इहा जिदोजहद जहिड़ी ॻाल्हियूं कंदो रहियो ऐं उत्साह ॾींदो रहियो। जॾहिं त इल्मु, अदब, आर्ट, फ़लसफ़े, तारीख़, फ़न, मौसीक़ी तोड़े सियासत सां चाह रखंदड़ केतिरनि ई अहम शख़्सियतुनि तोड़े उन्हनि शोबनि सां चाह रखंदड़ नौजवाननि जे बि वॾे अंग शेख अयाज़ जे 5 ॾींहंनि वारे हिन मेले में शरीक थी न रुगो पाण खे उत्साह बख़्शियो पर उन्हनि ॼाण तोड़े संजीदगी ऐं ज़िंदगीअ जे डिसिप्लिन जे हवाले सां बि तमामु घणो कुझु हासिलु कयो। ऐं अॼु बि सोचींदी आहियां शेख अयाज़ लाइ हिकिड़ो शाइर जेको ज़िंदगीअ जे डेड एंड ते बि शाइरी थो करे, उनखे जेकॾहिं हुनजो उहो इमेज जेको हुनजी क़ौम हुनजे लाइ ठाहियो ऐं हिनखे पाबंद कयो ऐं उहे ई ज़ंजीरियूं जेके हुन लिखियूं असां शेख अयाज़ खे पाराए बिहारियो त तूं सिर्फ़ु ई शाइर, जंहिंजे करे हुन में जेका गहराई अचणी हुई उहा न अची सघे। उहा गहराई जेका दरअसल पुठियां मुड़ी निहारियो, उहा गहराई जेका शाह लतीफ़ ॾेई चुको हो। शाह लतीफ़ असांजो पाबंद कोन हो, शाह लतीफ़ असांजे नज़रियत जो पाबंद कोन हो, शाह लतीफ़ असांजे क़ौम परस्तीअ जे सर्टिफिकेट जो पाबंद कोन हो। शाह लतीफ़ अज़ीम जहिड़ा जेके लक़ब असीं अदीबनि ऐं शाइरनि खे ॾेई उन्हनि खे पाबंद कंदा आहियूं, शाह लतीफ़ उन जो पाबंद कोन। हिकु बेपरवाह हो न पंहिंजी शाइरी कई छॾे ॾिनी। शेख अयाज़ पंहिंजे आख़िरी दौर में ज़िंदगीअ जे डेड एंड ते बि असांखे उहा शाइरी ॾे हा जंहिंमें हू यकीनन ख़ुदा सां जेका गुफ़्तगू करे हा उहा ॿुधी तव्हां त शेख अयाज़ खे मुल्लू चई छॾियो आहे पर उहो मौलवी न हुजे हा, उहो दरअसल हुनजो प्योर उहो रूह हुजे हा जेको सिर्फ़ु हुनजो हो। पर असां इहा महिरबानी असांजी आहे, उहा असांखे घणो कुझु ॾेई वियो आहे। जेन्युइन शाइर, जेन्युइन अदीब हिकिड़ी अहिड़ी ॿेड़ीअ में सफ़र थो करे पंहिंजे अंदर में जंहिंजो अथाह समुंड आहे, जंहिंजे इर्द गिर्द कॾहिं तूफ़ान आहिनि, कॾहिं हवाऊं आहिनि, कॾहिं हू सिधो हले थो, बिना वंज जे वणजारो थी हुन में हले थो। उन सां अमर जलील हुजे, शेख अयाज़ हुजे, हिन खां पोइ अचण वारा मज़ाहिमती शाइर हुजनि, अदीब हुजनि, पंहिंजे क़ौम सां जेतिरो डिलीवर कनि उहो हुननि जो कॉन्ट्रीब्यूशन आहे। पर कॾहिं इमेज ठाहे मज़ाहिमती अदीबनि ऐं शाइरनि जे पेरनि में ज़ंजीरूं न विझो। ख़ुदा सां मोहबत कनि था करण ॾियो, धरती सां मोहबत कनि था करण ॾियो, अलफ़ वणेनि थो वणनि ॾियो, बे वणेनि थो वणनि ॾियो। ॾिसो त सही हुननि जे अंदरां निकिरे छा थो। तव्हां चओ न आऊं अलफ़ खे चाहियां थो इन करे सभु हुन पासे अचो, ईअं न थींदो, ईअं थींदो। जंहिंजे करे ऐं वरी उन
ॻाल्हि पंहिंजी खे ख़तमु कंदुसि। जंहिंजे करे तव्हां ऐं असां गॾिजी मज़ाहिमती शाइर त ॾिठो, दुनिया जे हर रंग वारो शाइर शेख अयाज़ में असां ॾिठो। शेख अयाज़ जे अंदरि असां ॿोलीअ जो कमाल त ॾिठो, सभु कुझु असां ॾिठो शेख अयाज़ जे अंदरि। पर अफ़सोस हिन धरतीअ जो जेको असुल रंग हो तसव्वुफ़ जो, उन जी असां शेख अयाज़ खे इजाज़त न ॾिनी ऐं असां पंहिंजो नुक़सानु करे वरितो। सिंध म्यूज़ियम हैदराबाद में थींदड़ हिन पुरवकार सुहिणियुनि सोचनि ऐं फ़िक्रनि सां सलाड़ियल शानदार मेले जूं हूअं समूरनि ॾींहंनि वारियूं सभु निशस्तूं ॾाढियूं बामाना ऐं बामक़सद हुयूं। पर मेले में हिन साल सिंध जे कविता धणियुनि जी तख़लीक़ी निशस्तुनि जा रंग बि ॾाढा वणंदड़ ऐं पुरकशिश हुआ। कविता मुशाइरे में जंहिं वक़्तु ॾात धणियुनि खे पंहिंजे निकोर शाइरी पढ़ण जे लाइ सॾियो थिए वियो त उन्हनि जी शाइरी ॿुधी खेनि पंहिंजा हमख़्याल शाइर त दिलि सां दाद ॾेई रहिया हुआ, पर मेले में शरीक नाज़रीन बि उन्हनि खे दाद ॾियण में का कंजूस पाई न थे कई। नई दिल गदाज़ी अड़ी दिल वरी इश्कबाज़ी अड़ी दिल कोब नहीं दो तुझे द्वार बंद करे छॾी दरवाज़ा कंहिंखे ॻोल्हींदो। जीअं त शाइरी अदब जी तमामु नफ़ीस ऐं एहसासाती सिन्फ़ आहे, तीअं मुशाइरो बि महफ़िलुनि में दिलरुबा महफ़िल हूंदी आहे ऐं उहो मुशाइरो वधीक मान ऐं मर्तबो माणींदो आहे जंहिंमें टोक ठठोल तंज़ बिल्कुलु न, पर महबूब शाइरनि खे दिलि जे गहराइनि सां दाद ॾिबो आहे। हींअर मां गुज़ारिश कंदसि नसरीन अल्ताफ़ साहिबा जिन खे त पाण स्टेज ते अचनि। दोस्तनि ते पोइ अता थी सघंदी, हुन चयो मुल्की मां तुंहिंजो आहियां, हुन चयो मुल्की मां तुंहिंजो आहियां, प्यार में एॾी सफ़ा थी सघंदी। हा जॾहिं देस पुकारियो यारो, कंहिं बि पुट खां दगा न थी सघंदी। नीह तुंहिंजे निमाज़ में आहियां, नीह तुंहिंजी निमाज़ में आहियां, नीह तुंहिंजी निमाज़ में आहियां, उम्र भर सा कज़ा न थी सघंदी। वाह वाह। तुझे रग रग में दरवेश तस्बीहूं पढ़नि, तुझे जग जग ते कतियूं सितारा उणनि, तुझे विख विख ते वासी के नाचूं नचनि, तुझा मेला नफीलूं नगारा वजन, तुझा मेला नफीलूं नगारा वजन, तुझा नांगा मलंगा धमालूं हणनि, तुझे मस्तन जी मस्ती अलसी थिए, शाल खुशहाल पंहिंजी ही बस्ती थिए। तू मूंखे भेण थी लगी या अमड़ थी लगी, केॾी न हमदर्द थी लगी। तू मूंखे भेण थी लगी या अमड़ थी लगी, केॾी न हमदर्द थी लगी। तोसां बीहां थी त भायां थी, का बि मेरी अख मूंडां कान खजंदी। तोसां बीहां थी त भायां थी, का बि मेरी अख मूंडां कान खजंदी। तुंहिंजे हूंदे कंहिंखे जुरत नाहे जो मूंसां काई ग़लति ॻाल्हि करे। मुंहिंजे हक़नि जी तूं मुहाफ़िज़ थी लॻी। तो ते इल्ज़ाम कई आहिनि मुंहिंजे दिफ़ा जा। वाह, तो ते इल्ज़ाम कई आहिनि मुंहिंजे दिफ़ा जा। मूंखे पंहिंजे हक़नि लाइ सुजाग करण जो ॾोब तुंहिंजे नाव आ लिखियो वियो। हरणीअ जो ऋणनि में रोज़ अव्वल खां डुकियो रूह हरणीअ जो ऋणनि में रोज़ अव्वल खां न ॾिस ही प्यास होॾां ॾिस न दिल जा सदवा था। दिल तुम्हारा मकान है साहिब, मैं मोहब्बत से बात करती हूँ, मैं मोहब्बत से बात करती हूँ, प्यार तर्ज़े बयान है साहिब। हसी के शाम जे वेले अची हंझन जो को जोड़ो, हसी के शाम जे वेले अची हंझन जो को जोड़ो, जॾहिं परड़ा पुसाए तो समंदर खेड़ खाए तो। न पंहिंजी का मंजिल सफ़र सब अधूरा, थकी आ घणो दिल सफ़र सब अधूरा।
रुजन में रुलियासी हा केॾो भुलियासी थियो कुझु न हासिल सफ़र सभु अधूरा। वाह। गुलाबनि जी मुद हुई अखियुनि में हा ॻोढ़ा। गुलाबनि जी मुंद हुई अखियुनि में हा ॻोढ़ा। गुलाबनि जी मुद हुई अखियुनि में हा ॻोढ़ा। बहारूं बि कातिल सफ़र सभु अधूरा। दुआउनि जे बुक में अखियुनि जो हो पाणी। दुआउनि जे बुक में अखियुनि जो हो पाणी। ज़मानो हो दलदल सफ़र सभु अधूरा। अॼु वरी यादुनि वरायो दिल बि रज थी यारुनी। अॼु वरी यादुनि वरायो दिल बि रज थी यारुनी। तूं किथे आहीं ओ दिलबर चंड किंझर में नथो। गुल जी खुशबू जीअं कुंवारीअ जो बदन महकी उथियो। गुल जी खुशबू जीअं कुंवारीअ जो बदन महकी उथियो। रूह में बेवन थियो मंज़र चंड किंझर में नथो। खाना बदोश राइटर्स फोरम पारां शेख अयाज़ जे मेले जे पहिरें ॾींहं खां वठी महफ़िल मौसीक़ी जे प्रोग्राम खे बि अहिड़े त सुहिणे तरीक़े सां तरतीब ॾिनो वियो हो जो शाम जो मेलो शुरू थियण खां वठी महफ़िल समा शुरू थियण ताईं कंहिंखे बि का बोरियत महसूसु न थिए थी ऐं हर माण्हू राति जो देरि ताईं शेख अयाज़ जे मेले में शरीक थींदड़ तमामु वॾनि ऐं नाले वारनि फ़नकारनि खे दिलि सां ॿुधी तमामु घणी ख़ुशीअ जो इज़हार कंदे नज़र आयो।
केतिरे ई अरसे खां तरक़ी पसंद लिबरल तोड़े क़ौमपरस्त सियासत जे कुंडाई ते थी वञण खां पोइ सिंध जे बाशऊर तबिके नौजवाननि तोड़े आम सुञाण माण्हुनि में जेका बि मायूसी जी कैफ़ियत नज़र अची रही आहे, अहिड़ी ॾुखी सूरताल में खाना बदोश राइटर्स फोरम पारां सिंध म्यूज़ियम हैदराबाद में शेख याज़ जे नाले सां मनसूब 5 ॾींहंनि वारो ही मेलो यकीनन सिंध जे माण्हुनि में हिकु रूह फूके वियो आहे। पर छा इन जी सोच फ़िक्र ऐं खाना बदोश फोरम पारां थींदड़ मुसलसल हिकु सुहिणे ऐं मुसबत अमल में रुकावटुनि जो सोचींदड़नि खां केरु इहो पुछी सघंदो त अहिड़ा अमल रुकजण सां सिंधी समाज में रहियल सहियल आख़िरी उमेदुनि ते बि केतिरो न वॾो राताओ फिरी सघे थो।